अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां मंजर अज़ीज़ सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। मुराद अली शाह सदाई धमकी ॾींदो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जेका ॿोली इस्तेमाल कई उहा मुनासिब न हुई। सिंध सरकार जो बयान आर्टिकल 144 जी भंजकड़ी आहे। सुध समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे मज़बूत करणु चाहियूं था। इलेक्शन कमीशन में केतिरियूं ई इंतिहा पसंद पार्टियूं रजिस्टर्ड आहिनि। मुस्लिम लीग नून जी हिकु बि डोनर जो रिकॉर्ड नाहे। पार्टी फंडिंग के आम कयो वञे। 2009 खां 2012 ताईं पीपल्स पार्टी की फंडिंग जो को भी रिकॉर्ड मौजूद नाहे। फंड जो ज़रियो अञा ताईं मालूम नाहे। खैबर पख्तूनख्वा डिवीज़न में नून लीग जो कॾहिं बि एहतसाब नाहे थियो। फारूक हबीब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो आहे त गॾियल हुकूमत अवाम जे मसला हल न कया। परॾेही फंडिंग केस में इहे कम न थी रहियो आहे जीअं थियणु घुरिजे ऐं समूरनि सियासी पार्टियुनि जा खाता अवाम आॾो अचणु घुरिजे। फवाद चौधरी और फारूक हबीब की नौकरी कूड़ गालायण आहे। पीपी तर्जमान शाजिया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी जो समूरो रिकॉर्ड इलेक्शन कमीशन वटि मौजूद आहे। पीटीआई फॉरेन फंडिंग केस में सदाई फरार जो दग वरतो आहे। इमरान खान शौकत खानम के मिलण वारा फंड पीटीआई के नाले ते चेक जरिए वसूल कया। पीटीआई मना थियल फंड जो फैसलो रोकराइण लाइ इलेक्शन कमीशन के ब्लैकमेल करे रही आहे। पीटीआई दर्जने अकाउंट इलेक्शन कमीशन खां लिकाया आहिनि। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल जो रवैयो सियासी न है। गवर्नर बिल ते सही करे हा तो बिल ॿीहर असेंबली में पेश करने की जरूरत न पवे हा। समूरिन धुरिन सां सलाह मशवरे बाद असेंबली में आंदल मुसवदे ते एतराज समझ खां ॿाहिरि आहे। गड़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदन की मज़ारन ते हाज़िरी भरण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त तजवीज़ुनि ते अमल करण बावजूद अपोजिशन वारा असेंबली में हरू भरू हंगामो कयो। खेन समझ में नथो अचे त गैर सियासी रवैयो रखंदड़ तहरीक इंसाफ ऐं MQM वारा चाहिन छा था। वडो वज़ीर जाहिल के जाहिल न चए त ॿियो छा चवे। सिंध सूबा जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हू पीटीआई के नाअहल न चवे त ॿियो छा चवे। इमरान खान जा इत्तहादी बि मथस एतबार करण लाइ तैयार नाहिनि। MQM पान के कराची जो ठेकेदार समझंदी आहे। आदमशुमारी ते उन भी मुजरिमानी माठ इख्तियार कई। बिजली जा अघ वधण ते भी MQM ख़ामोश आहे। कुर्बानी जो खलू खसण जो दौर वापस न ईंदो। पटन पे पचन था उतम जमारू महरू मुजन आवला जिते यार पेरू तू त मिलंदो रहंदे फागन में को कीअं थो चवे को कीअं थो। ऐं सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर अदीब ऐं निखार ताजिल बेवस की तहरी वरसी अॼु मल्हाई पई वञे। ताजिल बेवस जॾहिं भुवन बणी अंबन झलियो बूर सर झेड़दड़ साणे जा सिंध मुंहिंजी अमा ऐं ॿिया केतिरा ई किताब लिखिया। उर्दू में 2 किताब सरजेदड़ ताजिल बेवस 13 वरे अॻु ब्रेन हेमरेज सबबि ॾाढाणो करे वियो हो। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।